भगवान गीता में चवन था जेको समझी वेंदो न कि मां दयालु हाँ, बस एतरे में उनके मुक्ति मिलंदी है। भगवान तो चार गालियों चवन था कि सभिन जो परम ईश्वर मुखे समझे, करुणा सागर दयालु मुखे जेको मञे तो, सभिनी जो भोक्ता मुखे तो मञे, हितैषी सभिन जो भलो करण वारो। पर इन में एक गाल भी अगर स्वीकार करे, कोई मञी वठे कि भगवान दयालु, ता चवंदो असां त मञींदा आहियूं, सुख में मञींदा आहियूं, दुख में न मञींदा आहियूं। हाँ विपत्ति अचे, नुक़सान थिए, पोइ छा चवंदा आहियूं मां कहिड़ो ॾोह कयो, भगवान मूंसां ईअं कयो, भगवान मूंसां ई तो ईअं करे। ओॾी महिल त भगवान खे सुठे माण्हूअ खां बि हेठि किराए छॾींदा आहियूं। चओ हरे राम हरे राम। न भाई न, एतिरो अगर कोई विश्वास करे न जीवन की भगवान दयालु, पोइ चाहे गुलजन चाहे कंडा सुख ॾे, चाहे भगवान दुख ॾे, हानि ॾे चाहे लाभ मान ॾे या अपमान ॾे, और जीवन ॾे चाहे मृत्यु ॾे। छो जे तो मृत्यु लोक आहे, तो वञणो ई आहे। त एतिरे में मोक्ष मिली वेंदो आहे। केॾी करुणा आहे भगवान जी। चओ हरे राम।